दोस्तों नमस्ते हक़ मौजूद जीअं त असीं हींअर मौजूदु आहियूं JR स्टूडियो ते जिते असांजा काफ़ी सुठा दोस्त शाइर ऐं फ़नकार बि वेठा आहिनि। अचो त उन्हनि खां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हीअ आहे असांजो जहांगी शाइर। ख़ुशि आहियो ख़ैर? हीअ आहे अली हसन समेजो साहिबु जेको मारवाड़ी गीतनि जो बिल्कुलु सुठो शाइर आहे। ऐं उन खां पोइ हीअ आहे उस्ताद रायचंद ओॾ कंहिं बि तारीफ़ जो मुहताज न आहे, जंहिंखे काफ़ी फ़नकारनि ॻायो असीं छा ॿुधाईंदासीं। उन खां पोइ बिल्कुलु बिल्कुलु बाक़ी हीअ आहे असांजो गुलज़ार फ़क़ीर। हिन खां पुछंदासीं अस्सलाम वालेकुम गुलज़ार फ़क़ीर। वालेकुम सलाम। कहिड़ो हाल आहे? ख़ुशि आहियो? अल्लाह जा एहसान मालिक जा करोड़े करम बाबल साईं। अच्छा असांखे हींअर हिन स्टूडियो में कहिड़ो बोल में ॿुधायो था साईं? असीं अव्हांखे उहो बोल ॿुधाईंदासीं। हींअर एकता हले पई जी जी जीजल मां जो थोरो अव्हांखे बोल ॿुधाईंदा जेका रिकॉर्डिंग असांजी महिरबानी गुज़ार फ़क़ीर। वाह 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 गुज़ार फ़क़ीर। मुंहिंजी जीजल खीर प्यारे चयो मुंहिंजी आयल खीर प्यारे चयो सिर्फ़ सिंध ला जियो पंहिंजी जिंद ला जियो सिर्फ़ सिंध ला जियो पंहिंजी जिंद ला जियो मुंहिंजी आयल खीर प्यारे चयो मुंहिंजी जीजल खीर प्यारे चयो सिर्फ़ सिंध ला जियो पंहिंजी जिंद ला जियो सिर्फ़ सिंध ला जियो पंहिंजी जिंद ला जियो। वाह फ़क़ीर वाह। सिंध आए भली जंहिंमें सुहिणा वली 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 साए सूमर ते वञी कयो कोडियो साए सूमर ते वञी कयो कोडियो सिर्फ़ सिंध ला जियो पंहिंजी जिंद ला जियो सिर्फ़ सिंध ला जियो पंहिंजी जिंद ला जियो मुंहिंजी जीजल खीर प्यारे चयो मुंहिंजी आयल खीर प्यारे चयो सिर्फ़ सिंध ला जियो पंहिंजी जिंद ला जियो सिर्फ़ सिंध ला जियो पंहिंजी जे सिंध सदा जिए। वाह गुलज़ार फ़क़ीर वाह।